अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेरान टीवी न्यूज़ में आओ या सायरा सुमरो हिन बुलेटिन में असां सां गॾु साथ ईंदो मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे कतर जे अमीर सां मुलाक़ात, विच ओभर जी सूरतहाल ते गौर विचा, पाकिस्तान जी कोशिशुनि ते ख्यालनि जी ॾे वठ, दुआ पहुचण ते वज़ीर आज़म जो शानदार इस्तक़बाल, सलामी ॾिनी वई। सऊदी अरब जे दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां 2 कलाक डिघी मुलाक़ात, विच ओभर जी सूरतहाल, अमरीका ईरान ॻाल्हियुनि ते ख्यालनि जी ॾे वठ। सऊदी वली अहद सां मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसहाक डार भी मौजूद हो। शहबाज शरीफ पंहिंजे बयान में चयो आहे त अमरीका ईरान ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइण, खिते में पायदार अमन ऐं इस्तिकाम लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। वज़ीर आज़म सऊदी अरब जो सरकारी दौरो मुकमल करे कतर रवानो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची सां तेहरान में मुलाक़ात, खिते जी सूरतहाल ऐं अमन ॻाल्हियुनि जे हवाले सां ख्यालनि जी ॾे वठ। मुलाक़ात में गौर वज़ीर मोहसिन नक़वी समेत ईरानी जे आला क़यादत शरीक। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची पाकिस्तान तरफ़ां ॻाल्हियुनि जी मेज़बानी ते थोरा मञींदे चयो त उहो असांजे वेझनि ऐं अज़ीम बतरफ़नि लाॻापनि जी अकासी करे थो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी तेहरान में आजियां करे ख़ुशी थी। ISPR मूजिब फील्ड मार्शल जो तेहरान दौरो ईरान ऐं अमरीका विच में सालसे जी कोशिशुनि जो हिस्सो आहे। वफ़ाक़ी गौर वज़ीर मोहसिन नक़वी भी फील्ड मार्शल सां गॾु आहे। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंद्राबी चयो आहे त पाकिस्तान खिते में अमन लाइ सरगर्म आहे। पाकिस्तान जे टे आकड़े सां अमरीका ईरान विच में जंगबंदी मुमकिन थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इन वक़्तु 3 मुल्कनि जे दौरे ते आहे। मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त अमरीका ईरान विच में अमन ॻाल्हियुनि में वज़ीर आज़म किरदार अदा कयो। इसहाक डार ऐं संदसि टीम अमन ॻाल्हियूं मुनक़िद करण लाइ कोशियान रहे। पाकिस्तान के सऊदी अरब तरफ़ां 2 अरब डॉलर मिली विया। स्टेट बैंक तस्दीक कंदे चयो त नाणे वारी वज़ारत खे सऊदी अरब तरफ़ां 2 अरब डॉलर 15 अप्रैल ते वसूल थिया आहिनि। सऊदी अरब पाकिस्तान खे 3 अरब डॉलर डिपॉज़िट करण जी ख़ातिरी आहे। पाकिस्तान जे सामूंडी फौज एंटी शिप मिसाइल जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR जो चवणु आहे त एंटी शिप मिसाइल कामयाबी सां हदफ खे निशानो बणायो। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ मिसाइल तजुर्बे जो मुशाहिदो कयो। मक़ामी सतह ते ठाहियल मिसाइल टेक्निकल महारतुनि जो सबूत आहे। सदर वज़ीर आज़म तरफ़ां कामयाब तजुर्बे ते यूनिट्स ऐं साइंसदाननि खे मुबारकूं।